अॼोकी जेका तकरीब आहे जंहिंमें अवॉर्ड तकरीब ऐं कुझु ॿियो बि हिकिड़ो सिलसिलो आहे जेको तव्हांजे आॾो पेश थींदो। जंहिं हद ताईं हिन अदारे जो तालुक़ु आहे उनजे मुतहरिक थियण जा जेके अंदाज़ रहिया आहिनि उहे जुदा जुदा आहिनि, उन्हनि खे असां नज़रअंदाज़ नथा करे सघूं। पर डॉक्टर इसहाक़ समेजे जो पंहिंजो हिकिड़ो तरीक़ो, पंहिंजो हिकिड़ो हिकिड़ी सोच हुई जंहिंजे तहत हुन अदारे खे मुतहरिक कयो आहे। न सिर्फ़ु मुतहरिक कयो पर अवाम ताईं सिंधी ॿोलीअ वारो जेको मैसेज आहे, पैगाम आहे, उहो वियो। न सिर्फ़ु माउ ॿार पर आलिम ऐं स्कॉलर बि जेको आहे सो उन तरफ़ मुतवजा थिया ऐं इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि हुई। उनखां अलावा संदसि दौर में या ईंदड़ वक़्त में बि मूंखे उमेदु आहे त इहो कमु जारी रहंदो ऐं अथॉरिटीअ पारां सिंधी ॿोलीअ जी जेका अहमियत आहे ऐं सिंधी ॿोलीअ जे बिल जे हवाले सां जेको हिकिड़ो मां सम्झां पई त डस्टबिन में पियो हो, उनखे रिवाइव करे इस्लामाबाद जे ऐवाननि ताईं पहुचाइण जो जेको अहम कमु हुयो, ॾुखियो कमु हुयो, उनखे ॿीहर ज़िंदा करण में अथॉरिटीअ ऐं उन जी टीम इसहाक़ साहब जी सरकर्दगीअ में वरी ज़िंदा कयो। इहो को वॾी ॻाल्हि हुई त ऐवाननि में जेको आहे सो सिंधी ॿोलीअ जे बिल जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी, उनखे क़ौमी ॿोली ठाहिण जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी ऐं उनजो नतीजो इहो थियो जो उते जेके ॿिया सूबा हुया उन्हनि बि इन ॻाल्हि खे जेको आहे सो एप्रिशिएट कयो ऐं हुननि बि पंहिंजनि ॿोलियुनि खे जेको आहे सो क़ौमी ॿोलीअ जे दर्जे ताईं पहुचाइण जे लाइ जेको आहे सो उन्हनि में उहो उत्साह असांखे नज़र आयो। ॿी अहम ॻाल्हि जेका आहे हिन अदारे मुंहिंजे ख़्याल में जेका आहे सा उहा इहा आहे त कॉन्फ्रेंसिस घुराइण, उन में यंग स्कॉलर्स खे जी तवजा कराइण ऐं उन सां गॾु सीनियर जेके उस्ताद हुया उन्हनि जो हिसो वठणु हिकिड़ो वॾो अहम कमु हुयो ऐं हिन में मुख़्तलिफ़ जेके मौज़ू शामिलु रहिया उहे मुंहिंजे ख़्याल में तवजा जे क़ाबिल रहिया हुया ऐं उन्हनि ते असां जेको आहे सो कमु बि कयो ऐं इहा हिकिड़ी अथॉरिटी जो हिकिड़ो इहो बि कमु आहे त उहो पंहिंजी ॿोलीअ जी अहमियत खे जेको आहे सो ज़ाहिर करे। उहो अहमियत कीअं ज़ाहिर थींदी आहे जॾहिं असां उन ॿोलीअ जी अहमियत उन में थियल तहक़ीक़ी कम खे अॻिते वधायूं, अवाम ताईं उहो मैसेज वञे ऐं आम जेको असांजो यंग स्कॉलर आहे, जेको नौजवान आहे, उन ताईं इहो पैगाम वञे त ॿोली खे हर दौर में जेको आहे सो अहमियत जेका आहे सा उहा मिलणु घुरिजे। टी ॻाल्हि इहा आहे त सॼी दुनिया में इस्तमारियत जेका आहे उहा अमीर मुल्कनि वटि आहे, उहो पंहिंजनि ॿोलियुनि खे अहमियत ॾियनि था ऐं इन हवाले सां अंग्रेज़ी ॿोली जेका आहे उहा मां सम्झां थी त उहा हिकिड़ी एक्सप्लॉइट करणु, ॿियनि ॿोलियुनि खे इस्तेहसाल करण वारी हिकिड़ी ॿोली जेकॾहिं मां चवां त हुन में को हर्ज़ु न आहे। हुननि वटि पैसो आहे, पावर आहे, हुननि वटि उन पैसे जी बुनियाद ते हुननि जो कम्युनिकेशन ते बि कब्ज़ो आहे। इन करे उहे पंहिंजी ॿोली, पंहिंजे कल्चर खे दुनिया जे ॿियनि ग़रीब मुल्कनि ते लागू करण लाइ जेको आहे सो उहो हर वक़्तु जेको आहे सो कोशिशि में आहिनि, उहे कामयाब बि आहिनि। जो अॼुकल्ह असां इल्मी अदबी हल्कनि में ॾिसूं था, पढ़ियल लिखियल माण्हू जेको इहे चवनि त सिंधी ॿोली जो दाइरो घटि आहे। दाइरो छो घटि आहे? अहिड़े दौर में जिते इस्तेहसाल हुजनि, क़ौमुनि जो इस्तेहसाल थींदो हुजे, ॿोलियुनि जो इस्तेहसाल थींदो हुजे, उते नंढड़नि मुल्कनि जा अदारा जेका बि कोशिशि कनि था पंहिंजी ॿोलीअ जे हवाले सां, उहा क़ाबिल क़दुरु आहे, उनजी अहमियत आहे पंहिंजी जाइ ते। ऐं जेको आहे सो मां इसहाक़ साहब खे, इसहाक़ समेजो खे ऐं अदारे खे, उन में कमु कंदड़नि खे जेको आहे सो मुबारकबाद ॾियां थी। उन खां अलावा ॿियो जेको हिकिड़ो इहो आहे त हीउ अदारो हले कीअं थो, इहो संदसि सरबराहीअ वारे जेका हिकिड़ी जेको टैलेंट आहे इसहाक़ में, उन जो हिकिड़ो इज़हार आहे। सॼी जेका आहे सा उहा पंहिंजे स्टाफ जो जेको मसइला आहिनि उन्हनि खे हल करण में, उन्हनि खे पाण सां गॾु खणी हलण जो जेको जज़्बो आहे, जेको उन्हनि जो जेको सर्विस इंफ्रास्ट्रक्चर जेको हो उनखे वरी
हेठि मथे करे सभिनि खे हक़ ॾियणु जेको आहे सो हिकिड़ो वॾी हिकिड़ी ॻाल्हि हुई जेका लास्ट मीटिंग में जेका आहे सो असांजे उन में उनखे एग्री कयो वियो ऐं जॾहिं मुलाज़िम सेटिस्फाइड हूंदो त उहो कमु बि कंदो ऐं पंहिंजे अदारे खे ऑन कंदो ऐं अॻिते वधाइण में उनखे जेका आहे असांखे वॾी मदद थींदी। मूंखे उमेदु आहे त सिंधी लीगल अथॉरिटी इसाक जी सरबराहीअ में अञा बि बहितर खां बहितर कमु कंदी ऐं जेको आहे सो दुआ इहा ई आहे त हीअ अदारो शल ईअं ई हलंदो रहे, पंहिंजो कमु कंदो रहे ऐं असां हुन मां लाभ ऐं वठंदा रहूं, असांजी क़ौम खे जेको आहे सो शऊर ॾींदो रहे। इन सां गॾु मां पंहिंजी जाइ थी वठां ऐं जेको आहे सो ॿिया जेको महिमान ईंदा मथे उहे तव्हां सां वधीक शेयर कंदा हिन ॻाल्हि ते। महिरबानी।